नाज़रीन वाक़िया कंदासीं खैरपुर मां जिथे पुलिस ऐं बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ औरतुनि ऐं मर्दनि मासूम ॿारनि समेत रोड ब्लॉक करे एहतजाज कयो आहे। खैरपुर में पुलिस ऐं बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ औरतुनि ऐं मर्दनि ॿारनि समेत रोड ब्लॉक करे एहतजाज कयो आहे। तफ़सील मालूम कयो था सैफ फोटो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। सैफ कहिड़ा तफ़सील आहिनि एहतजाज बाबति आगाह कजो। जी खैरपुर के शाह लतीफ़ थाने की हद ॻोठ सोनो दारे जो जे रहवासियुनि मर्द ऐं औरतुनि ऐं ॿारनि पाक किताब खणी करे पुलिस ऐं बासरनि जे ज़्यादतियुनि ऐं ज़ुल्मनि ख़िलाफ़ एसएसपी ऑफिस ॾाढो एहतजाजी धरणो हयो आहे। एहतजाज ऐं मुज़ाहिरे जी अॻुवाणी अफ़ज़ल सोडल, मुस्मात शेरबानू, मुस्मात ज़ुबैदा ऐं मुस्मात ज़ुलेखा ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त असांजी बिरादरी जे कुझु बासर माण्हुनि पुलिस सां गॾिजी करे असांजे घरनि ते हमलो करे असांजी औरतुनि ऐं ॿारनि मथां सख़्तु तशदुद कयो आहे। इन्हनि चयो त पुलिस बासरनि खां गॾी रिश्वत वठी करे साणुसि ॿिट बणियल आहे ऐं बासरनि जी मुकमल वंगार वही रही आहे। मुज़ाहिरीन एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त नोटिस वठी हमलो कंदड़ जवाबदारनि खे ऐं मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। सैफ पुटवामा जी मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।